दीपक जेका जदोजहद कई आहे असांजी भेण सुनीता वरी त मां हुननि जदोजहद खे सलाम पेश कयां छो त हिननि जेको हक़ सख़्त जी जंग वठी आहे। पुलिस तव्हांखे ॾिठो आहे त पुलिस हमेशह मज़लूम खे दॿाईंदी आहे। हिननि जे अमल खे हाफ फ्राई फुल फ्राई वारे मसइले सां हल कयो वियो ऐं अॼु हे वीचारा आगा खान खां वठी जिना खां वठी अॼु ताईं हिननि जो को इलाजु कोन थियो आहे। हुकूमत 10 दफ़ा हिन सां वादा कया आहिनि। पहिरीं जेका हुकूमत में वज़ीर आला जेको हिन वक़्तु मौजूदु आहे उन्हनि सां वादा कया लेकिन उहो उन्हनि पूरा कोन कया। हुकूमत ते जेसि ताईं को दबाव न पवंदो आहे तेसि ताईं पंहिंजे अयाशनि में हूंदा आहिनि। हिन 5 साल अॻु अयाशनि में गुज़ारिया हाणे बि चाहिनि था सिंधी माण्हुनि जे हक़ खे लताड़ करे ऐश कयूं ऐं तंहिं करे असां चाहियूं त दीपक खे इंसाफ़ ॾिनो वञे जे न त असीं दीपक जे लाइ एहतजाज ऐं रोड सां